करमपुर भरसां नापरकोट थाने जी हद लंजो लाड़ो वटि हथियारबंदनि पारां ट्रक मथां फायरिंग ऐं मुबैना अगवा वाक़े जो नापरकोट तोड़े ज़िले शिकारपुर पुलिस ड्राप सीन तैयार करे वरितो। पुलिस मूजिबि ट्रक जो टायरा टुटण सबबि ट्रक कल्टी थी पई, जंहिंजे करे ट्रक ड्राइवर परेशान थी वाक़े वारी जगह खां थोरे फ़ासिले ते वञी होटल ते वेठो। इतलाह ते पुलिस ड्राइवर खे होटल तां हथ करे वरितो। पुलिस मूजिबि ट्रक ड्राइवर जो नालो माशूक बलोच आहे, जेको खैरपुर वेझो कोट बंगलो जो रहवासी आहे। पुलिस मूजिबि का बि अगवा जी वारदात न थी आहे। मीडिया ते हलियल ख़बरुनि जी सख़्ती सां तरदीद कयूं था। ॿिए तरफ़ इलाइक़े जे ज़रियनि मूजिबि शिकारपुर तोड़े नापरकोट पुलिस फुर्ती जो मुज़ाहिरो कंदे राॼूणी कोशिशुनि ज़रिए मुग़वी ड्राइवर खे हथियारबंदनि खां बाज़ियाब कराए फायरिंग ऐं मुबैना अगवा वाक़े जो तुर्त ड्राप सीन तैयार करे वरितो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।